नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वहां इस्लामाबाद का ख़बर ॾिन नालो त वज़ीर आज़म इमरान ख़ान नौजवान जे लाइ हिकु ॿी अहम मनसूबो हुनरमंद नौजवान प्रोग्राम जे शुरूआत अॼु कंदो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद जे कन्वेंशन सेंटर में प्रोग्राम लॉन्चिंग जूं तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि, जॾहिं त नौजवान जो ख़ासि तरानो बि रिलीज़ कयो वियो आहे। इन हवाले सां वज़ीर आज़म जे ख़ासि माविन ओस्मान डार चयो आहे त हुनरमंद जवान प्रोग्राम जे तहत लखिया नौजवान खे फ़नी तरबियत ॾिनी वेंदी। हिन ॿुधायो त इन प्रोग्राम जे तहत 50,000 नौजवान खे जदीद तरीन सलाहियतुनि ते ॿधल तरबियत ॾिनी वेंदी, जंहिं में आर्टिफिशियल इंटेलिजेंट, रोबोटिक्स, क्लाउड कंप्यूटिंग जा अमल शामिल हूंदा। हिन वधीक चयो त हुनरमंद जवान प्रोग्राम में 70 मदरसनि में तकनीकी तालीम जी फराहमी जे लाइ इंतज़ाम कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।